ॻोठ मोहम्मद हुसैन सुमरो झाड़न जे वाटर कढण वारे रोड ते एहतिजाज। बदीन खां गुलाम मुस्तफ़ा खोसो जी रिपोर्ट मुताबिक ॻोठ मोहम्मद हुसैन सुमरो झाड़ा वाटर वासिन तरफ़ां कढण रोड ऐं इलाइक़े जी बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज कयो। एहतिजाज कंदड़नि में मेहर अली, गुलाम नबी, मोहम्मद अली, मुमताज़, महबूब, तारिक सुमरो ऐं ॿिया ॻोठाणा शामिल हुआ। मुज़ाहिरीन जो चवण हो त रोड जो टेंडर पास थियण बावजूद बि अॼु ॾींहुं ताईं रोड तामीर न आहे थी सघियो, जंहिं करे रहवासी सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। उन्हनि वधीक ॿुधायो त रोड ते नाजाइज़ कब्ज़ा थियल आहिनि, जिते कुझु माण्हू पंहिंजा लोड़ा ठाहे वेठा आहिनि। ॿिए पासे ॻोठ जी मिडल स्कूल मोहम्मद हुसैन सुमरो में केतिरा ई मसइला दरपेश आहिनि। स्कूल जे ग्राउंड में वॾियूं खॾूं पियल आहिनि, जंहिं सबबि शागिर्द रांदियुनि खां महरूम आहिनि। ॻोठाणनि शिकायत कई त SMC स्कूल लाइ ईंदड़ फंड बि ज़रूरत मुताबिक़ इस्तेमालु थियण बदिरां ॿियनि ते ख़र्च कया पिया वञनि। एहतिजाज कंदड़ इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त रोड जी फौरी मरम्मत ऐं तामीर कराई वञे, स्कूल में मौजूदु खॾूं भराए शागिर्दनि खे रांदियुनि जी सहूलियत फ़राहम कई वञे ऐं फंड शफ़ाफ़ तरीक़े सां ज़रूरतुनि मुताबिक़ इस्तेमालु कया वञनि। वधीक ॾिसंदा इन रिपोर्ट में। गुलाम नबी सुमरो रहंदड़ ॻोठ मोहम्मद हुसैन सुमरो साईं वारा जेके लाइव हलनि पिया, इहो रोड जे हवाले सां हलायूं पिया। रोड ते जेका इंक्रोचमेंट आहे, माफ़िया खोर इन्हनि जेके कब्ज़ो कयो आहे, इन जा फ़ैसिला डॉक्टर अज़ीज़ खे बि असां चयोसीं, उन्हनि बि फ़ैसिला कया। हुननि चयो त बाबा तव्हां 1-2 ॾींहंनि में तव्हां ख़ाली करे वञो, पर बहरहाल उनखे केतिरो टाइम थियो आहे, 2 महीना 3 महीना थी विया आहिनि। हिननि इहे ख़ाली बि त कोन कया आहिनि ऐं वधीक मसइला पैदा कंदा वठनि। जेको माण्हू खे चवे थो त यार तव्हां हीअ ख़ाली कयो, ऐं हीअ ख़ाली त कोन पिया कनि, पर विढ़ण जे लाइ तयारु आहिनि। ऐं जेको सो लोड़ा वरी बि तव्हां उन्हनि खे इंकरेजमेंट खे बि वधाईंदा वठनि। ऐं जेके रोड जी जेका शोल्डर तव्हां पाण ॾिसी सघो था त केतिरो हुननि ते हीअ गंद किचिरो पियो आहे। असां जेके ॻोठाणा आहियूं, तक़रीबन 1000 घरनि ते ॻोठ मुश्तमिल आहिनि ऐं उहे ॻोठाणा जेके अचण खे तमामु तकलीफ़ में आहिनि। महिरबानी करे असीं DSO साहब ऐं SP साहब जेके अला बलदार आहिनि ऐं असांजे जेके हिते तक जा नुमाइंदा आहिनि, हुननि खे असांजी गुज़ारिश आहे त हिकिड़ो त हीअ असांजे रिकॉर्ड ते साईं वारनि खे चवंदा रखियो वञे त हीअ असांखे हटाए ॾियनि, त जीअं असां अचण वञण खे असांजा ॻोठाणा ऐं असांजा ॿार जेके असांजा फैमिली जा जॾहिं असांखे बीमारियूं थियनि थियूं या ॿार बीमारी सां वञनि था त उन्हनि में उनखे तकलीफ़ न थिए। मींहुं वधीक जेको सभु उन्हनि ते लोड़ा वग़ैरह पंहिंजा मज़बूत पिया कनि ऐं उहे असांजी सर्विस ज़मीनूं आहिनि। असां हिननि खे चइबो आहे असांजा अबनि ॾाॾनि त हिननि खे विहारियो आहे, पर उन जेकर हिननि खां का लिखत आहे, का अहिड़ी एग्रीमेंट आहे त उहा असांखे ॾेखारीनि। हिकु असांजी ज़मीन आहे, मुंहिंजे भाउ जे नाले ते आहे, मोहम्मद तैयब जे नाले ते, भाइटे जे नाले ते, ऐं ॿी वॾेरे मोहम्मद हुसैन जे नाले ते आहे। ऐं उन्हनि जे पुट हाणे पाण बि साईं गुज़ारे विया आहिनि। उन्हनि जा जेके पुट आहिनि ऐं उन्हनि जा खाते में हाणे थी वई आहे, उन्हनि जी ज़मीन आहे, हिननि जी पंहिंजी ज़ाती आहे कोन। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का एग्रीमेंट वग़ैरह आहे या दस्तावेज़ आहे त असांखे ॾेखारीनि ऐं असांखे तंग न कनि। छो त असां तंग, जॾहिं असां अबनि ॾाॾनि विहारियो असां इन हिसाब सां न विहारियो आहे। हाणे चवंदा असांखे पैसा ॾियनि, हे कनि ऐं उहा ॻोठ वॾो मोहम्मद हुसैन सुमरो जो आहियां। जीअं त काफ़ी अरसे खां वठी असांजे ॻोठ जा मसइला आहिनि, जंहिंमें सभ खां जेको मसइलो आहे असांजे ॻोठ जो उहो आहे असांजे रोडनि जो मसइलो। उहो उनजे लाइ मुख़्तलिफ़ टाइम जेके बि स्कीम आहियूं, कुझु वक़्तु पहिरियां असांखे CM साहिब जे तरफ़ां हिकिड़ो रोड स्कीम मंज़ूरु थियो, जेको असांजो उहो कंस्ट्रक्ट थी न सघियो, जंहिंखे हिते जा चूंडियल नुमाइंदा MP MN आहिनि, उन्हनि असांजो रोड खे जेको आहे सो कैंसिल करायो। उनखां बाद असां मुख़्तलिफ़ टाइम एप्लीकेशन ॾिनियूं, पर उहो असांजे स्कीम में रोड न थी सघियो। सेकेंडली असांजो जेको इशू आहे उहो हिन वक़्तु जेको असांजे रोड ते जेके असांजा जेके शोल्डर ऐं रोड था, उते जेके हिते मक़ामी माण्हू आहिनि, उन्हनि जेको आहे न इंक्रोचमेंट जेका गैर क़ानूनी कई वई आहे ऐं रोड खे सोढ़ो कयो आहे, उनजा शोल्डर कब्ज़ा कया विया आहिनि। उनखे जेको आहे सो बिल्कुलु अचण वञण जे लाइ तमामु घणी मुश्किलात रहे थी। रोड खंडर थी वियो आहे, जंहिंजी वजह सां अचण जेके मुसाफ़िर आहिनि ॻोठ वारा, उनखे काफ़ी जेके आहिनि मसइला आहिनि। ॿियो जेको असांजो मसइलो आहे उहो असांजी स्कूल जंहिंजी SNE हिन वक़्तु ताईं असांजी न थी सघी आहे। ऐं असां मुख़्तलिफ़ टाइम जेके बि असां चूंडियल नुमाइंदा आहिनि, जंहिंमें अरबाब लुत्फ़ुल्लाह अमानुल्लाह साहब जेके असां हिते MP आहिनि, उन्हनि खे बि असां काफ़ी बार असां वटि आया। उन्हनि चयो त हिन रोड खे, हिन स्कूल खे आउं पर्सनली जेको आहे सो कंदुसि। ऐं तव्हां ॾिसी सघो था स्कूलनि जी हालति असांजी हिते काफ़ी सारा। हिकिड़ो सेंट्रल स्कूल आहे GPS अली मोहम्मद सुमरो, जेको असां बार बार
तहलका एजुकेशन ऑफिसर DO वटि बि विया आहियूं त हिन जी SNE कराए वञे ऐं हिनखे जेको आहे सो उन लिस्ट में आंदो वञे जीअं असांखे स्टाफ मिली सघे। उनखां अलावा असां वटि जेके असांजा जेके हिते जा ॻोठ जा माण्हू आहिनि उन्हनि में असांजी ज़मीननि ते सर्वी ज़मीननि ते कब्ज़ा कया विया आहिनि, जंहिंजे लाइ असां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते विया आहियूं ऐं उनखे चयो आहे त बाबा हीअ असांजा जेके मसइला आहिनि उहो असांखे हल कराए ॾिनो वञे। जेकॾहिं उन्हनि माण्हुनि जी वरी ज़मीन बि न आहे, सर्वे में ज़मीन बि न आहे, असां उनखे वञूं त उहो विढ़ण जे लाइ अचनि था त बाबा तव्हां हिन रोड ते त उहो विढ़ण जे लाइ अचनि था। असां चूंडियल नुमाइंदनि खां DC साहब खां ऐं हिते SP साहब खां मुतालबो वठूं था कयूं था त असांजो जेको आहे असांजो टेंडर मतिलबु पास थियो हो, पर उन्हनि जी जेका स्कीम में लिस्ट में जेको आहे न कंस्ट्रक्शन में उनखे रोले जो शिकार बणायो वियो। अच्छा, हिन वक़्तु तव्हां वोट कंहिंखे ॾींदा आहियो, कंहिंखां अपील था कयो? असां PP जंहिंमें हिते असांजी जेको तक आहे, असांजे तक जो जेको मसइलो आहे उहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजी जेके असां उभरंदे साइड ते वेंदासीं त उन तरफ़ असां वटि असांखे UC जेका अंडालो आहे असांखे बिल्कुलु किलोमीटर ते जंहिंजी UC जेका पोलिंग में जेका तक बंदी जेका थींदी आहे, टेरिटरी डिस्ट्रीब्यूशन थींदी आहे, उहो जेको आहे लवारी शरीफ़ माना बदीन में आहे ऐं हिन तरफ़ तव्हां वेंदा यूसुफ सुमरो जेको आहे उहो असांखे हाजी नाज़िम सत्तार जो ॻोठु आहे उहो बि बदीन में अचे थो। पर कामारे जूं कुझु देहूं आहिनि जंहिंमें विलेज मोहम्मद हुसैन सुमरो, बुरगड़ी रईस नबी बुरगड़ी ऐं कुझु हाजी इस्माइल सुमरो अहिड़ा ॻोठ आहिनि जेके टंडो भागो तक में विया आहिनि। हींअर असांजी तक जा जेके नुमाइंदा आहिनि उहे आहिनि अरबाब अमानुल्ला साहब, उहो उन्हनि खे बि असां काफ़ी बार पर्सनली 2-3 दफ़ा विया आहियूं त बाबा हीउ मसइलो असांजे स्कूल जो आहे, रोडनि जो आहे, जल्द खां जल्द असांखे हल कयो। ऐं तक जो मसइलो आहे उहो बि असांजो हल कयो वञे, असांखे बदीन सां जोड़ियो वञे त बदीन जो जेके स्कीमूं आहिनि छो टंडे बागे में असांखे अॼु ताईं का बि शइ स्कीम न मिली। जॾहिं असां बदीन वारी तक में हुआसीं त असांखे स्कीमूं मिलियूं हुयूं जंहिंमें असांजो गैस आहे ऐं स्कूल आहिनि उहे जेके रोड अॻु में कंस्ट्रक्ट थिया त उन टाइम ते थिया हुआ। हाणे जेका असांजी तक आहे उहा जॾहिं बागे सां थी वई उनखां पोइ असांखे बिल्कुलु नज़रअंदाज़ कयो। हेल्थ जा प्रोजेक्ट हुजनि या जेके बि तालीमी प्रोजेक्ट जेके बि असां प्रोजेक्ट उन में असांखे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। मोहम्मद सुमरो ही मिडल स्कूल आहे जेका असां काफ़ी टाइम जेको DO TO जेके तालीमी जेके ऑफिसर आहिनि डिपार्टमेंट आहे उन्हनि खे असां रिक्वेस्ट कई सर जीअं त असांजी जेका स्कूल आहे उहो मिडल ठही वई आहे बिल्डिंग, हींअर तव्हां ॾिसो पिया हिन जी हालति इन जा फंड्स कोन्हनि ऐं हिन ते जेको प्ले ग्राउंड असांजो थियणु घुरिजे, असेंबली थियणु घुरिजे, उहो कोन पई थिए। ऐं प्लस में हिन साइड जेका तव्हां ॾिसो स्कूल जी बिल्डिंग खडारा लॻी पई आहे, न्यू हींअर कंस्ट्रक्ट थी आहे जंहिंजे करे असांजा जेके जीअं मिसाल असांजो हिकिड़ो सोलर पैनल स्कीमूं आहिनि उहो बि असांखे कोन्हे। अंदरि तव्हां अचो असां ॾेखारियूं केतिरी गर्मी आहे ऐं ॿार उनमें रही नथा पढ़ी नथा सघनि, जंहिंजे करे हाणे हिते अंदरि तव्हां अचो बिजली त आहे कोन, उनजी लोड शेडिंग तव्हांखे ख़बर आहे। तव्हां ॾिसो पखा जेके आहिनि उहो जे न हलंदा, हींअर जेको क्लाइमेट चेंज जो जेको इशू आहे, जेका गर्मी वधे पई, गर्मी जे करे ॿार पढ़ी नथा सघनि। असां रिक्वेस्ट कई आहे सर असांजे स्कूल खे सोलर पैनल ॾियो। हिते जेको असांजो स्कूल आहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सेंट्रल स्कूल आहे, काफ़ी ॻोठनि जा स्कूल ॿार जेके आहिनि उते इम्तिहान ॾियणु ईंदा आहिनि, सेंट्रल स्कूल आहे। ऐं अॻियां हली हब थी सघे थो जेको हींअर न्यू पॉलिसी गवर्नमेंट इम्प्लीमेंट करे पई क्लस्टर सिस्टम, उनमें उनजे लाइ इहो जेको बेस्ट स्कूल आहे ऐं जंहिंजे लाइ हींअर रिकमेंडेशन बि आयल हुई, DO TO आया विज़िट ते त उन्हनि चयो त हीअ बेस्ट स्कूल आहे। त असां चवंदा हिते असांजा जेके बि स्कूल जा जेके ॿारनि जा जेके इशूज़ आहिनि, बिजली वग़ैरह कोन्हे, बिजली आहे कोन, असां पंहिंजे ख़र्च ते जेका लाइन लॻाई आहे उहा बि माना लाइट त हले ई कोन्हे, लोड शेडिंग तव्हां बदीन में ओवरऑल पाकिस्तान में ॾिसो न केतिरा मसइला आहिनि। तव्हां असांजी जेका ट्रांसफार्मर कोन्हे, असांजी जेका बिजली तव्हां अचो तव्हां विज़िट कयो हितां सरज़मीन ते, त असांजे ॻोठ जो निज़ाम सफ़ा ख़राबु लॻो पियो आहे बिजली जो। त इन कंडीशन में सोलर तव्हांजे ॻोठ खे स्कूल हुजे, रोड हुजे या जेको कई जेके इशू आहिनि सभिनी खां तव्हांखे माना नज़रअंदाज़ कयो। उनजो मेन वजह इहा असांजी जेका ॻोठ आहे, असांजो जेके कुझु चंद ॻोठ आहिनि उन्हनि ॻोठनि खे हणियो वियो ॿिए तक में, जॾहिं टेरिटरी डिस्ट्रीब्यूशन कई माना तकबंदी थी, उन में असांजी ॿियनि तक में हणियो त उहे जेके उन्हनि जा नुमाइंदा आहिनि जीअं टंडे बागे में असांजी तक अचे थी मतिलबु त उन सार संभाल असांखे कोन रहिया, जंहिंजे करे असां ही इशू डे बाय डे इंक्रीज़ थींदा पिया आहिनि। असां तालीमी डिपार्टमेंट खां एजुकेशन DO TO खां मुतालबो कंदा सर असांजी स्कूल खे तव्हां विज़िट कयो। मल्टीपल टाइम्स असां एप्लीकेशन ॾिनियूं, CM पोर्टल ते मूं ख़ुदि एप्लीकेशन ॾिनियूं, विज़िट करणु आया, बसि डॉक्यूमेंटेशन थिए थी, हलायूं था, पर हींअर असांजो स्टाफ कोन हो, पोइ ज़ोरी असां वियासीं, असांजी स्टाफ त ॾिनो वियो पर असांजी अपग्रेडेशन स्कूल जी कोन्हे। त असां हिते माना हथु ॿधी करे हिते असां रिक्वेस्ट करियूं था DO TO खां
DC खां ऐं प्लस में एजुकेशन मिनिस्टर खां त सर तव्हां हिन शइ खे कंसीडर कयो ऑन द प्रायोरिटी बेसिस जल्द खां जल्द जेको आहे SNE जी मंज़ूर कई वञे हिते जेका हिन जा जेके कंस्ट्रक्शन फंड्स आहिनि जीअं प्ले ग्राउंड खे जेको आहे भराई करे वञे जीअं ॿार हिते असेंबली थी सघे असांजे लाइ हथ वधी गुज़ारिश कंदा जल्द खां जल्द असांजा मसइला हल कया वञनि। इसको